बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजी सिंध धरती जा प्यारा आबादगाह साथियो, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, हिन वक़्तु आऊं अब्बास फार्म ते मौजूदु आहियां ऐं मूंसां गॾु मुंहिंजो उस्ताद मोहतरम ज़रीन माहिर ऐं प्रोग्रेसिव ज़मींदार साईं मोहम्मद ख़ान सां साहिबु जेको आहे सो मौजूदु आहे। ऐं काफ़ी टाइम खां पोइ अॼु जेको आहे सो हिते हाज़िर थिया आहियूं। ऐं विच में मूं हिकिड़े कंहिं ॿिए प्रोजेक्ट या ॿी कंहिं लाइन ते कमु कयो पिए। हाणे बाक़ाइदा वरी साईं मोहम्मद ख़ान साहिब सां जेको आहे सो कमु करण जो इरादो आहे ऐं कमु कयो बि अथऊं, कयूं पिया। त साईं मोहम्मद ख़ान साहिब खां पुछंदासीं त काफ़ी जेका आहे सा पोखी थी चुकी आहे ऐं जेको आहे सो ॾखण सिंध में बि काफ़ी थी चुकी आहे। अच्छा, उत्तर सिंध में अञा जेको आहे सो काई बि हले पई ऐं उते पोखी बि हले पई। त तव्हां सर कहिड़ी वैरायटी प्रिफेयर कंदव जेका उत्तर सिंध, जीअं असांजो डिस्ट्रिक्ट दादू थी वियो, खेरपुर या सखर, इहे इलाइक़ा अञा पाण खां जेको आहे सो पोइते आहिनि। त पोइ उन्हनि खे तव्हां कहिड़ी जिन्स सजेशन कंदव? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ॾखण सिंध जी वाक़ई पोखी मुकमिल थी चुकी आहे। जेतिरे क़दुरु मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो आहे एज़ ए ज़मींदार, छो जो आउं ज़मींदार आहियां ऐं प्रैक्टिकली तौर ते कमु कयां थो। ऐं उहा शइ जेका आउं ख़ुदि पोखियां थो, जंहिंजा तजुर्बा कयां थो, उहा ई दोस्तनि जे अॻियां शेयर कयूं था। ऐं मुंहिंजो कतई ॿियो मक़सदु कोन्हे, मुंहिंजो कतई मक़सदु इहो ई आहे त असांजे आबादगार खे एजुकेट कीअं कजे त हू बहितर पैदावार खणे ऐं पंहिंजो रोज़गारु सुठे नमूने सां हलाए सघे। त उनजे लाइ आउं ख़ासि तौर ते जेका हाणे लाड़ जी पोखी थी चुकी आहे, पर लाड़ में अञा बि कुझु इलाइक़ा रहिजनि था। उमरकोट में हिकु माण्हू फ़ोन कंदा आहिनि, कुंडली, जुडो, नबीसर, इहा साइड। त इन्हनि इलाइक़नि में ट्रिपल जिन जिन्सूं जेके बि आहिनि, मुख़्तलिफ़ कंपनियुनि जूं, मुख़्तलिफ़ इदारनि जूं ट्रिपल जिन जिन्सूं, उहे वधीक कामयाबु वञनि थियूं। त उहो छो जो हू लॉन्ग टर्म लाइ रखनि था, उहे कणिक कोन था खाइनि। असांजो जेको उत्तरी इलाइक़ो आहे, जंहिंमें तव्हांजो दादू डिस्ट्रिक्ट आहे, तव्हांजो खैरपुर डिस्ट्रिक्ट आहे, या नवाबशाह आहे, नौशरो फेरोज़ आहे, ठारूशाह आहे, ऐं पंहिंजो काफ़ी इलाइक़ा अहिड़ा आहिनि, या वरी सखर या मथे गुटकी ॾहकी। इन्हनि इलाइक़े में वोण रखण जो ट्रेंड कोन्हे। उते छा आहे जो वोण वढे वरी कणिक काई वेंदी आहे, त उनखे शॉर्ट टर्म वारा जेके फसल आहिनि, जंहिंमें सिंगल जिन वैरायटियूं चए थो, सभ खां बहितर वैरायटी जेका आउं प्रेफर कंदो आहियां, सलाह ॾींदो आहियां, उहा आहे किर्स 682 सखर वारे इदारे जी वैरायटी। ऐं उन खां सवाइ इन पासे डाली बीज बि जाम हले थो, उहो भले पोखीनि, एस 32 पोखीनि, BS 63 पोखीनि। इहे जिन्सूं तमामु मशहूरु जिन्सूं आहिनि जेके एॾा वधीक पैदावार ॾियनि थियूं। त आउं दोस्तनि उत्तरादिन खे, जेके उत्तर वारा आहिनि, उनखे इहा सलाह ॾींदुसि इन्हनि जिन्सुनि ते कमु कनि। अच्छा सर, इहे जेके सिंगल जिन वैरायटियूं तव्हां ॿुधायो पिया, इन्हनि में का ॿी ख़ासियत आहे या इहे अर्ली मैच्योर आहिनि, तव्हां उन करे सिंगल जिन प्रिफेयर कयो था? हिकिड़ो त ॾिस न, अर्ली मैच्योर आहिनि, ठीकु आहे। पर माण्हू चवंदा आहिनि गुलाबी सुंडी लॻे थी। गुलाबी सुंडीअ खे हाणे पाण 10 सालनि खां पकिड़े आहियूं, त जॾहिं बारिश पवंदी पोइ लॻंदी। ठीकु आहे। फस्ट इंस्टार जेको हिनजो हींअर ईंदो मई में, उहो कंहिं कम जो कोन्हे, को न को नुक़सानु थो ॾिए। गुलाबी सुंडी भई बारिशूं पवंदियूं, बारिश पवण ताणी, यानी अगस्त ताणी, ही सिंगल जिन जेके वैरायटियूं माण्हू खाइनि था, उहे 25 खां 30 मिंट लही वञनि थियूं, यानी टेंशन फ्री थी वञे थो माण्हू। उन खां पोइ बि जेकॾहिं मींहुं वधीक पियो, पोइ बि जग करे 10 मण कढी 40 मण ते पुॼी वेंदा। बाक़ी इन्हनि इलाइक़नि में जेकॾहिं उत्तर वारे इलाइक़नि में असां वञी का ट्रिपल जिन जिन्स हणाईंदासीं, त उहा शेडिंग करे ईंदी, उहा दॿ झले पवंदी गर्मी। अच्छा सर, माफ़ु कजो, तव्हांजी ॻाल्हि था कजो सर। अच्छा, हीअ जिते हिन वक़्तु पाण मौजूदु आहियूं अब्बास फार्म ते, या इर्द गिर्द थ्रिप्स घटिजी वियो आहे, ठीकु आहे। अच्छा, थ्रिप्स जिन जॻहियुनि ते आहे, उते छा स्प्रे करणु घुरिजे, या तव्हां कहिड़ी एप्लीकेशन स्प्रे कई आहे अप्लाई? ॾिस न, थ्रिप्स खे आम तौर ते माण्हू हणनि था क्लोरोपेनाफायर ज़हर। जेकॾहिं उहो इस्तेमालु कनि था, जेको हर जॻह ते अवेलेबल आहे, त उन में सभ खां वधीक सवा ते ग्रो जो प्रोडक्ट हिकिड़ो पायरेट, उहो बहितर आहे। जे न, त असां जेका रिकमेंडेशन ॾींदा आहियूं ज़ाती तौर ते हर आबादगार खे, उहा चवंदा आहिनि त रेडियंट लॻायो। रेडियंट कोर्टिवा कंपनी जी आहे, ऐं उनजी अवेलेबिलिटी पूरे सिंध जे हर शहर में न आहे, उन करे बाक़ी बहितर प्रोडक्ट उहो ई आहे। अच्छा, आख़िरी लास्ट क्वेश्चन, छो जो वीडियो वॾी थी वेंदी। SS 32, BS 63, किर्स 682, इहे टई वैरायटियूं सिंगल जिन आहिनि। हाणे तव्हां कहिड़ी इन्हनि मां प्रिफेयर कंदा, छो जो शेडिंग खे मद्देनज़र रखिजे उत्तर वारे पासे ॾे? आउं सभ खां वधीक रखंदो आहियां किर्स 682 खे। अच्छा। हा, छो जो हीअ सभ खां वधीक हीट टॉलरेंस इन में ई आहे। अच्छा। ऐं सकरंड वारे इदारे जो असांजे आबादगारनि ते थोरो आहे। ठीकु। हिकिड़ो त कुदरती हुन में जम बि जाम आहे, ठीकु आहे। ऐं ॿियो अर्ली मैच्योर 80 ॾींहंनि में फुटी, इहा वैरायटी ॾिए थी। ऐं ॿियूं वैरायटियूं जेके बि सिंगल जिन 90-50 ॾींहंनि खां पोइ फुटी ॾींदियूं आहिनि। हीअ जल्दी फुटी ॾियण वारी तकड़ी जिन्स, ॾारण वारी,
बहितर पैदावार ॾियण वारी गर्मीअ जी गर्मी जी माना जेको आहे सो उन में सघ सलाहियत बर्दाश्त करे वधीक आहे ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां तस्दीक थियल अप्रूव्ड थियल हिकु सरकारी इदारे में वेठे त उन खे असां वधीक अहमियत ॾींदा आहियूं। तो दोस्तों तव्हां असां जेका सभु साईं मोहम्मद ख़ान हुसैन साहब जी कचहरी केस जेका असांजो हाल हो तव्हां ते पहुचाए। मज़ीद वीडियोज़ लाइ असां सां जुड़िया रहिजो। दोस्तनि जी महिरबानी।